खैरपुर शहर के मुख्य पंचकुला चौक ते म्यूनिसिपल कमेटी खैरपुर पारा सैनिटाइज़र गेट लगायो वियो आहे। सैनिटाइज़र गेट जो इफ्तिताह म्यूनिसिपल कमेटी खैरपुर के चेयरमैन सैयद अमजद अली शाह, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर मुश्ताक जुमानी गजी कयो। इन मौके ते म्यूनिसिपल चेयरमैन ॻाल्हाईंदे चयो त कोरोना के हवाले से मौजूदा सूरत हाल में शहरन के कोरोना का बचाने लाइ खैरपुर शहर में सैनिटाइज़र गेट लगायो वियो आहे। शहरन के घुर्जे त बाज़ारनि ॾांहुं अचण वक़्तु हिन गेट मां गुज़रनि जीअं कोरोना का महफूज़ रही सघिजे। हिन वधीक चयो त असां पंहिंजे वसीलनि मुताबिक़ शहर की सफ़ाई सुथराई ऐं फ्यूमिगेशन स्प्रे कराए रहिया आहियूं। शहरी भी कोशिश कनि त पंहिंजे पाड़े घिटी शहर ऐं रोडनि रस्तनि ते गंद कचरो उछलाइण बजाए उते लॻल गंद कचरे के दॿे में उछलाइनि, जीअं सफ़ाई सुथराई ते मुक़रर अमले के भी गंद कचरो जमा करण ऐं मुनासिब जगह ते पहुचाइण में आसानी थी सघे।